अस्सलामुअलैकुम स्टूडेंट्स, हमने चैप्टर नंबर 10 किया था बैनुल अक़वामी अदालत। उसकी रीडिंग की थी, ट्रांसलेशन की थी। अब चलते हैं हम इसकी एक्सरसाइज की तरफ। तो सवाल नंबर 1 है, बैनुल अक़वामी अदालत कहिड़ा कम कंदी आहे। बैनुल अक़वामी अदालत हुअनि ता केतिराई कम कंदी आहे, पर संदसि ख़ासि कम ॿिनि मुल्कनि जे विच तकरार निबराइण आहे। सवाल नंबर 2, कहिड़ा मुल्क बैनुल अक़वामी अदालत खां पंहिंजा तकरार निबराए सघनि था। हिकु उहे मुल्क जेके बैनुल अक़वामी अदालत जा मेंबर आहिनि, ॿिया उहे मुल्क जेके बैनुल अक़वामी अदालत जा मेंबर त न आहिनि पर हिन अदालत जी दस्तूर खे क़बूल कनि था। सी पुड़ पंहिंजा तकरार बैनुल अक़वामी अदालत खां निबराए सघनि था। सवाल नंबर 3, बैनुल अक़वामी अदालत जे जजनि जी चवण कहिड़ी रीति थींदी आहे। गॾियल क़ौमुनि जी जनरल असम्बली ऐं सलामती काउंसिल बैनुल अक़वामी अदालत जे जजनि जी चवण कंदी आहे। अब चलते हैं हम इसके जुमलों की तरफ। तो जुमले कुछ इस तरह से हैं। लफ्ज़ है वेड़, मीनिंग्स झगड़ा। वेड़ ऐं जंग में तमामु घणो जानी ऐं माली नुक़सान थिए थो। फिर है तकरार, लड़ाई। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो कश्मीर तां तकरार आहे। नबीरो हल, वेड़ ऐं तकरार जो नबीरो इंसाफ़ करण सां घुर्जे। उसके बाद है दायमी, हमेशा। दायमी ज़ात अल्लाह ताला जी आहे। जोड़े बनाए, क़ाइद आज़म जे मज़ार तमामु सुहिणे नमूने सां जोड़े वई आहे। मुदे अरसे, पाकिस्तान में 5 सालनि जी मुदे खां पोइ चवंडियूं थींदियूं आहिनि। अब चलते हैं हम इनके ख़ुलासे की तरफ। तो ख़ुलासा कुछ इस तरह से है कि हिन सबक़ में बैनुल अक़वामी अदालत जे फ़ैसिलनि जी बारी में ॿुधायो वियो आहे। हिन में ॿुधायो वियो आहे त ॿिनि मुल्कनि या मुल्कनि जी जमात जा तकरार न जंग या अमन ज़रिए निबेरे वेंदा आहे। जंग में जान ऐं माल जो तमामु घणो नुक़सानु थींदो आहे ऐं फ़ैसिलो बि इंसाफ़ जी बुनियाद ते न पर ताक़त जी बुनियाद ते थींदो आहे। तंहिं करे मुल्कनि जा पाण में तकरार निबेरण लाइ हिकु आलमी अदालत क़ाइमु कई वई आहे, जंहिंखे बैनुल अक़वामी अदालत सॾिजे थो। बैनुल अक़वामी अदालत में 15 जज हूंदो आहे, जंहिंखे गॾियल मुल्कनि जी जनरल असम्बली ऐं सलामती काउंसिल 9 वरियनि जे मुदे लाइ चवण ॾींदी आहे। इन्हनि जा जज पाण मंझां ॿियनि जजनि खे अदालत जो सदर ऐं नाइब सदर करे चवण ॾींदा आहिनि। हिन अदालत जो सदर मुक़ाम हॉलैंड जे शहर हग में आहे। ही कोर्ट गॾियल क़ौमुनि वारे इदारे जी फ़क़ति अहिड़नि मेंबरनि मुल्कनि जो केस ॿुधंदी आहे जेके हिन जे दस्तूर खे क़बूल कनि था। कोर्टनि जे फ़ैसिले जी पूराई न थी त हिन जा हजण या न हजण बराबरि आहे। इन करे हर मुल्क जी इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त हू बैनुल अक़वामी अदालत जे फ़ैसिलनि सां बदल रहे। उम्मीद है खुलासा समझ आया होगा। अब हम चलते हैं इसकी ट्रांसलेशन की तरफ। तो इसका पैराग्राफ है, जॾहिं ॿिनि माण्हुनि या जमातनि जे विच में कंहिं ॻाल्हि तां तकरार थी पवंदी आहे, तॾहिं इन जे आॾो इन तकरार जे नबीरे जा ॿ रस्ता हूंदा आहे। हिकिड़ो डाट ऐं वेड़ जो, ॿियो इंसाफ़ ऐं सुलह जो। जब दो आदमी या जमातों के दरमियान किसी बात पर झगड़ा हो जाता है, तब उनके सामने इसी जगह के हल के 2 रास्ते होते हैं, एक ताकत और लड़ाई का, दूसरा इंसाफ और सुलह का। उम्मीद है चैप्टर आपके समझ में आया होगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में अगले चैप्टर के साथ। इजाज़त।